फरार थी वियल शामी सदर बिशारुल असद जो जहाज़ रूसी वेंदे रिजॉर्ट तां गायब थी वियो। बिशारुल असद जो जहाज़ हादसे में मारिजण जा तकरारी इतला परॾेही ख़बरूं इदारे मूजिब दमिश्क में बाग़ियुनि जे दाख़िल थियण पहिरियां ई बिशारुल असद जहाज़ में रवानो थी वियो हो। शामी सदर बिशारुल असद जो 24 सालनि जो इक़्तिदार ख़त्म। शामी बाग़ियुनि जे दमिश्क ते कंट्रोल करण जी दावा शामी फ़ौज दमिश्क खां पोइ ते हटी वई। शाम में बाग़ियुनि जो हम्स शहर ते बि मुकम्मल कंट्रोल हासिल करण जो ऐलान। बिशारुल असद दमिश्क में मौजूद नाहे। अमेरिकी मीडिया जी दावा शामी बाग़ियुनि घरू वज़ारत सरकारी टीवी ऐं रेडियो जो कंट्रोल संभाले वरितो। शामी बाग़ियुनि जो सरकारी टीवी ते फतह जो ऐलान। समूरियुनि क़ैदियुनि खे आम मुआफ़ी दमिश्क जे स्क्वायर ते हज़ारे शेयरनि जो जशन। शामी बाग़ियुनि जो सरबराह अबू मोहम्मद अल जवालनी चयो आहे त शाम मां बिशारुल असद जी हुकूमत जे ड्रिघे दौरे जो ख़ात्मो अची वियो आहे। समूरियुनि सरकारी ऐं गैर सरकारी मिल्कियतुनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। सरकारी इदारा अॻूणे वज़ीर आज़म जी निगरानी हेठि आहिनि। शाम जी सूरत हाल ते ईरान, रूस ऐं तुर्किया जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात। ईरान जो शाम जी हुकूमत ऐं अपोज़िशन विच में सियासी ॻाल्हियुनि ते ज़ोर। रूसी परॾेही वज़ीर मूजिब मुलाक़ात में शाम में वेढ़ जी फ़ौरी ख़ात्मे ते इत्तिफ़ाक़ थियो आहे। दहशतगर्द गिरोहनि खे कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अमेरिका जे नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप जो शाम जी सूरत हाल ते सख़्त रद्द अमल संदसि चवणु आहे त शाम असांजो दोस्त मुल्क नाहे, खेनि विढ़ण ॾियो। हिन रांदि जो हिसो न बणिजो। बहितर आहे त अमेरिकी हुकूमत हिन मसइले खां परे रहे। इक़्तिदार संभालण खां पोइ अमेरिका जी शाम जंग में मुदाख़लत ख़तमु करे छॾींदुसि। अमेरिका जी शाम जी छिकताड़ वारी सूरत हाल सां को बि तालुक़ नाहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि वर्चुअल इजलास। मुल्क जी सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। हुकूमत जी कमेटी सां सुभाणे मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। पीपुल्स पार्टी जी कमेटी पारां सिंधु दरिया ते कैनाल अॾण वारो मामलो उथारियो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी 10 डिसंबर ते क़ौमी असम्बली जो इजलास तलब करे वरितो। क़ौमी असम्बली जो इजलास अङारे ते शाम 5 वॻे थींदो। क़ौमी असम्बली सेक्रेटेरिएट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मदरसनि जे हवाले सां क़ानून साज़ी जो इम्कान। पीटीआई जो हाणे को बि मुस्तक़बिल नाहे। सिविल नाफ़रमानी जो सॾु शर्मनाक अमल आहे। अवाम तशद्दुद ऐं नफ़रत जी सियासत खे रद्द करे चुको आहे। लाशनि जी सियासत जो कूड़ो बयानियो जोड़ियो पियो वञे। ही मुल्क आहे त सियासत ऐं वज़ारतूं आहिनि। मुल्की मईशियत सही दग ते हली रही आहे। सुध सभा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जो तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त मुल्क में महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सिंध में तवनाई ऐं इंफ्रास्ट्रक्चर में इतालवी सीड़पकारी जी आछ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां इटली जी बचाव वारी सलाहकार फ्रांसिस्को मारिया टालू जी मुलाक़ात थी। मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं इटली विच में लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते बि इत्तिफ़ाक़। सिंध में टेक्सटाइल, चमड़े ऐं ज़राअत जे शोबनि में ताउन ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। इतालवी तालीमी इदारनि सां फैशन, डिज़ाइन ऐं इंजीनियरिंग जे शोबनि में तरबियती मुआहिदनि ते बि इत्तिफ़ाक़। मुराद अली शाह चयो आहे त शिप यार्ड वफ़ाक़ी हुकूमत जो बहितरीन इदारो आहे। इटली सिफारतखाने ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत सां राब्ते खे वधाए सघिजे थो। पाकिस्तान में सस्तो ऐं सुठो लेबर मौजूदु आहे। इटली जा वापारी इन मां फ़ाइदो वठी सघनि था। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां डॉक्टर कादिर मक्सी जी अॻुवाणी में सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ कराची में गवर्नर हाउस आॾो धरणो। मुख़्तलिफ़ शहरनि खां वॾे अंग में एसटीपी कारकुननि जी शिरकत। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी अॻुवाणी में घगर फाटक खां निकितल मार्च समूरियूं रंडकू टोड़े गवर्नर हाउस पहुची वियो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे असां सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ 11 मुख़्तलिफ़ शहरनि में धरणा हणी चुका आहियूं। पाणी इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे। पाणी बंदि थियो त कीअं ज़िंदा रहंदासीं ऐं वहिंवार कीअं हलंदो। 6 करोड़ सिंधी पुरअमन एहतजाज कंदा रहंदासीं। असां वटि ॿियो को बि रस्तो नाहे। पुरअमन एहतजाज ते यकीन रखूं था। हुक्मराननि खे केरु पियो मशवरा ॾिए त सिंधुअ ते डैम ऐं कैनाल ठाहिया वञनि। सिंध में एमडीकेट प्री एंट्री टेस्ट वरिती वई। कराची, हैदराबाद, जमशोरो, सखर, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काड़ो में टेस्ट वरिती वई। मजमूई तौर ते 38,683 उम्मीदवार शरीक थिया। एंट्री टेस्ट जे मौक़े ते हिफ़ाज़ती इंतिज़ाम सख़्त कया विया। कुझु इम्तिहानी मर्कज़नि ते टेस्ट देर सां शुरू थी। ट्रैफ़िक सबबि उम्मीदवारनि खे इम्तिहानी मर्कज़ में पहुचण लाइ ॾुखियारियुनि खे मुंहुं ॾियणो पियो। हैदराबाद में टेस्ट दौरान हिकु शागिर्दियाणी बेहोश थी वई। सिंध जी मेडिकल यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस में दाख़िला लाइ टेस्ट वारो मामिलो
STS तर्जुमान चयो आहे त अॼु जवाबी कीज़ IBA टेस्टिंग सर्विस वेबसाइट ते अपलोड कयूं वेंदियूं। उम्मीदवार कार्बन कॉपी ज़रिए राति 10 वॻे अपलोड थींदड़ कीज़ चेक करे सघनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चैंपियंस ट्रॉफी के मामले ते PCB चेयरमैन मोहसिन नकवी ते मुकम्मल एतमाद जो इज़हार। वज़ीर आज़म सां PCB चेयरमैन मोहसिन नकवी की मुलाकात। मोहसिन नकवी वज़ीर आज़म के ICC चैंपियंस ट्रॉफी बाबत अखबराई ते आगाह कयो। वज़ीर आज़म जे मोहसिन नकवी जी उसूली मौक़िफ़ जी वाखार। शहबाज शरीफ चयो आहे त ट्रॉफी बाबत अवां जो मौक़िफ़ हर पाकिस्तानी जे दिल जो आवाज़ आहे।